नाज़रीन, सॼी सिंध जी मोरे में भी सिंध की क़दीमी सकाफ़त ख़ास करे सिंधी टोपी आम ॾींहनि में भी उरूज ते आहे। ॿिए पासे वरी आवाज़ टीवी पारां ऐलानियल सकाफ़ती ॾिहाड़ो वेझो ईंदे ई ख़रीदारी में इज़ाफ़ो थी वियो आहे। उन हवाले सां अयाज़ सोलंकी जी रिपोर्ट। समूरी सिंध जी मोरो में भी सिंध की क़दीमी सकाफ़त ख़ास करे सिंधी टोपी आम ॾींहनि में भी उरूज ते आहे। ॿिए तरफ़ वरी आवाज़ टीवी समेत सिंधी मीडिया जे ऐलानियल एकता ॾियाड़ो ईंदे ई सिंधी टोपीअ जी ख़रीदारी में बेहतर इज़ाफ़ो थी रहियो आहे। सिंधी टोपी जा कटाई जे हिसाब सां केतिरा ई क़िस्म थियनि था, जिन में भिटशा, हाला, सईदाबाद जी टोपी वधीक पसंदि कई वञे थी, जॾहिं त जेलुनि में क़ैदियुनि पारां ठाहियल टोपियूं सिंधी वरे चाह ऐं शौक़ सां ख़रीद कंदा आहिनि। सिंधी टोपी सकाफ़त सां गॾु शादियुनि में घोट बि पाइनि था त मुल्क खां ॿाहिरि सूखड़ी तौर पिणु ॾिनी वेंदी आहे। सिंधी टोपी जो एतिराम इज़त पिणु कई वेंदी आहे। इन सिलसिले में दुकानदारनि ऐं सिंधी टोपी ख़रीद कंदड़नि आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त असांजी हिकिड़ी पुराणी सकाफ़त आहे टोपी अजरक, जेको टोपी पूरे असांजे वर्ल्ड में मशहूरु आहे। ऐं हूअं असां वटि कंदकोट जूं टोपियूं, जकबाद जूं टोपियूं, सैदाबाद जूं टोपियूं, जोयो जूं टोपियूं घणियूं मशहूरु आहिनि। पर हिन आवाज़ टीवी वारनि जेको प्रोग्राम खयो आहे, उनजे करे असांजी हिन टोपी में अञा इज़ाफ़ो थियो आहे। विकिरे में माण्हुनि जो वॾो रुझान वधियो आहे। जीअं त असांजी हीअ जेका टोपीअ जी सकाफ़त आहे, इहा असां वटि हर कम्यूनिटी जो माण्हू हिन खे पसंदि कंदो आहे। आम इंडियन में भी जेको आहे सो टोपी में वठूं था, पर हाणे हीअ जेको माना मीडिया जेकी मल्हाए थी, त असां उन ॾियारे ते पंहिंजे दोस्तनि खे, मिटनि माइटनि खे, पंहिंजे जेको आहे सो माना जेके आहिनि औलाद खे इंशा ताला उन ते जेको आहे टोपी पाराए वधि में वधि माना जेको आहे सो मल्हाईंदासीं। जेको टोपी ऐं अजरक असांजी इज़त जो उञाण आहे, निशानी आहे। उनखे आम तौर ते बि पातो थो वञे। स्पेशली जॾहिं जेको आहे महिमान माण्हू थो अचे त उनखे गिफ्ट थो ॾिए, या जेको आहे शादियूं मुरादियूं त नंढनि वॾनि खे जेको आहे टोपी वठी ॾियणी थी पए, अजरक वठी ॾियणो थो पए। सिंध जो निशान सिंधी टोपी आहे। इन सिंधीअ टोपीअ जी इज़त करणु असां सभिनी सिंधियुनि जो, पर जेके हिते रहण वारा आहिनि उन्हनि जो सभिनी जो मान मथां करण वारी सिंधी टोपी आहे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त हथ जे हुनर सां सिंध जी सकाफ़ती शयूं ठाहींदड़ कारीगरनि जे हुनर खे हथी ॾिनी वञे त जीअं सिंध जी सकाफ़त पूरी दुनिया में अञा वधीक उजागर थी सघे। कैमरामैन जुमन सोलंकी सां गॾु मोराई अयाज़ सोलंकी, आवाज़